अस्सलाम वालेकुम बायरो जीअं त अॻु में असां सिंधी ग्रामर पढ़ूं पिया त हुन में असां इसम ऐं ज़मीर सिफ़्त जे बारे में पढ़ी आयासीं ऐं अॼु असां पढ़ंदासीं त फ़इल छा आहे, फ़इल लफ़्ज़ जी माना छा आहे। त फ़इल लफ़्ज़ जी माना आहे कमु या कम जो थियणु, कमु या कमु थियणु या कमु हुअणु। यानी को कमु हुजे उनखे असां फ़इल चवंदासीं, को कमु करे त उहो फ़इल पियो करे। त असां हाणे इन जी वस्फ़ पढ़ंदासीं त फ़इल छा आहे। फ़इल जी वस्फ़ असांखे छा थी ॿुधाए त फ़इल उहो लफ़्ज़ आहे जेको कम जे करणु, कम जे हुअणु या कम जे थियण जी माना ॾेखारे उनखे फ़इल चइबो आहे। फ़इल उहो लफ़्ज़ आहे, छा आहे, उहो लफ़्ज़ आहे जेको कम जे करणु, कम जे थियणु या कम जे हुअण जी माना ॾेखारे उनखे फ़इल चइबो आहे। यानी को कमु करे पियो त उनजी माना ॾेखारे, त मिसाल हू सुम्हे पियो, हू उथे पियो, इहो उनजी माना उथणु या सुम्हणु इहो कमु आहे। त मिसाल असां वठंदासीं उथणु, विहणु, खाइणु, पाइणु, हलणु, फिरणु, सुम्हणु। हाणे इहे सभु छा आहिनि, फ़इल आहिनि। इहे मिसाल हुआ हुनजा। हाणे असांखे जुमिलनि ऐं मिसालनि में सिखंदासीं त जुमिलनि ऐं मिसालनि में कीअं हूंदा। सलीम मानी खाए थो, सलीम मानी खाए थो, यानी खाइणु छा आहे, इहो फ़इल आहे, हिकिड़ो कमु आहे। छा थो खाए, मानी थो खाए, ठीकु आहे। उन खां पोइ असां ॿियो जुमिलो जेको असांजो आहे, असां रांदि खेॾूं था, असां रांदि खेॾूं था। हाणे खेॾणु छा आहे, खेॾूं या खेॾणु, इहो छा आहे, कमु आहे, यानी हिकिड़ो कमु पिया करियूं, त इहो फ़इल आहे। त असां नेक्स्ट जेको ॿियो असांजो जुमिलो आहे टियों, हुन में सिखंदासीं असां डोड़ूं था, असां डोड़ूं था। हाणे डोड़ूं छा आहे, यानी इहो हिकिड़ो कमु आहे, यानी असां हिकिड़ो कमु पिया करियूं, कहिड़ो, डोड़ण वारो। त इहे सभु छा हुआ, फ़इल हुआ। त हाणे फ़इल जी वधीक सिखण जे लाइ आउं मश्क तव्हांखे ॾियां थो, तव्हां मश्क खे सोल्व कजो। सरमद सोचे थो, हाणे हिन में फ़इल कहिड़ो आहे। असां अचूं था, त हिन में फ़इल कहिड़ो आहे। जाबिर पढ़े थो, त हिन में फ़इल कहिड़ो आहे। त अॼु जेकी असां वीडियो ठाही, इहो फ़इल जे बारे में, फ़इल छा आहे, फ़इल जा मिसाल कहिड़ा आहिनि, फ़इल जा जुमिला कहिड़ा ठहंदा आहिनि, कीअं ठहंदा आहिनि, उहे सिखियासीं। फ़इल लफ़्ज़ जी माना छा आहे, ऐं नेक्स्ट वीडियो में असां फ़इल जे क़िस्मनि जे बारे में ऐं उनखे डिटेल सां पढ़ंदासीं, सम्झंदासीं, सिखंदासीं। त अॼु जी वीडियो में असां इहो फ़इल जे बारे में सिखियासीं। त उमेदु तव्हांखे घणो कुझु नॉलेज सम्झ में आई हूंदी, ऐं नेक्स्ट वीडियो में वधीक असां फ़इल जे बारे में सिखंदासीं ऐं सम्झंदासीं। अॼु जी वीडियो कंप्लीट थी ऐं नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।